नाज़रीन तमाम ॿुधी रहिया AK सिंध। मां जावेद हुसैन कलोई। तालका झंडोमरी में ख़बर शामिल कंदा हलूं तो तालका झंडोमरी जे ॻोठ शाह अली मरी, ॻोठ रमज़ान कोरी, ॻोठ कुर्बान हाजानो, गुलाम मोहम्मद वसाण मुकम्मल पानी हेठि। रहवासी पंहिंजी मदद पाण तहत ॻोठ ख़ाली करे विया समय ॻोठ वारा खुले आसमान हेठि वेठल आहिनि। संदन अञा ताईं इंतज़ामी सतह ते का बि वाहर न थी सघी आहे। संदन हिन वक़्तु कंहिं बि चूंडियल नुमाइंदनि मां का बि सार न लधी, न राशन मिलियो, न टेंट मिलिया। ॿोॾ मुतासिर सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॿोॾ मुतासिरनि कई बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि। मलेरिया, डेंगी, चमड़ी जे बीमारी ऐं साह जे बीमारियुनि में वरतल आहिनि। मेडिकल कैंप जी पिणु सख़्तु ज़रूरत आहे। संदन गुज़र सफ़र जो ज़रियो फ़सुल पिणु तबाह थी विया। चौपायो माल मता पिणु सख़्तु मुतासिर थियो आहे। सिंध ऐं ज़िले हुकूमत वक़्तसर नोटिस वठी मुतासिरनि जी सार लहे। तालका झंडोमरी में ख़बर शामिल कंदा हलूं। AK सिंध न्यूज़ जे रिपोर्टर रहीम ख़ासकेली जे रिपोर्ट मुताबिक़ तालका झंडोमरी जे ॻोठ शाह अली मरी, ॻोठ रमज़ान कोरी, ॻोठ कुर्बान हाजानो, गुलाम मोहम्मद वसाण मुकम्मल पानी हेठि। रहवासी पंहिंजी मदद पाण तहत ॻोठ ख़ाली करे विया समय ॻोठ वारा खुले आसमान हेठि वेठल आहिनि। संदन अञा ताईं इंतज़ामी सतह ते का बि वाहर न थी सघी आहे। संदन हिन वक़्तु कंहिं बि चूंडियल नुमाइंदनि मां का बि सार न लधी, न राशन मिलियो, न टेंट मिलिया। ॿोॾ मुतासिर सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॿोॾ मुतासिरनि कई बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि। मलेरिया, डेंगी, चमड़ी जे बीमारियुनि ऐं साह जे बीमारियुनि में वरतल आहिनि। मेडिकल कैंप जी पिणु सख़्तु ज़रूरत आहे। संदन गुज़र सफ़र जो ज़रियो फ़सुल पिणु तबाह थी विया। चौपायो माल मतां सख़्तु मुतासिर थियो आहे। सिंध ऐं ज़िले हुकूमत वक़्तसर नोटिस वठी मुतासिरनि जी मदद करे।